ॻोठ भले ॾिनो सोलंगी जे रवासी जो रोड में नाक्स मटीरियल इस्तेमाल खिलाफ़ एहतजाज ऐलानी। भरिसां ॻोठ भले ॾिनो सोलंगी जे रवासी रोड में नाक्स मटीरियल इस्तेमाल करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते ॻोठाणा बदरुद्दीन सोलंकी, राशिद अली, यासीन सोलंकी ऐं ॿियनि पाक मीडिया आॾो धाईंदे ॿुधायो त RDB तरफ़ां मंज़ूर थियल रोड में ठेकेदार राति जो उंधाईअ में मज़दा ते कारी तेल जा ड्रम भराए रोड मथां विछाए सुबुह सवेर लेबर वठी हलियो वियो। हिन वधीक ॿुधायो त असां मुंशी आॾो सख़्तु एहतजाज कयो ऐं डामर विझण बदिरां कारो तेल विझी छॾियो आहे। हिननि हद जे MNA सईद इब्रार अली शाह खां ऐं RDB जे बाला ऑफिसरनि खां घुर कई त ठेकेदार खिलाफ़ सख़्तु कदम खणी इंक्वायरी कराए असांखे ॿीहर रोड जी मुरमत कराए ॾिनी वञे। नाज़रीन, हिन वक़्तु आउं रोहिड़ी कैनाल ते भले ॾिनो सोलंगी ॻोठ जे भरिसां बीठो आहियां, जिथे ताज़ो ठेकेदार रोड जो कमु करे वियो आहे, जंहिंमें नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे ऐं उन लाइ ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। अचो त ॻोठाणनि खां पुछूं त उन्हनि जो हिन बारे में छा चवणु आहे। में साईं इब्रार अली शाह जे तरफ़ों पहिरियों चकर रोड मिलियो आहे, जेको बि नाक़िस मटीरियल हिन में लॻल आहे। ठेकेदार राति जो तेल हारे हलियो वियो। असां सां नाइंसाफ़ी कयो, असांजो हक़ कयो वञे। वसारनि खे अपील आहे त बराए महिरबानी करे असांजी विज़िट हिन रोड जी कई वञे, असांखे कमु वराए कयो वञे। बाबा ॿुधई अला उहिदेदारनि खे अपील आहे त बाबा असांजी तदारत कयो वञे। ठेकेदार जो रोड असांखे मुंशी करायो आहे। सुबुह जो 3 बजे ई डांबर करायो आहे ऐं सुबुह जो मशीनगिरीअ ते आयासीं, रोड खे ॾिठोसीं त का बि शइ हिते कोन हुई। मुंशीअ खे जेके असां अर्ज़ु कयोसीं त भाई असांखे सुठो कमु कराए ॾे। हुन चयो बाबा जेको बि अथव कमु इहो ई थींदो, इहो ई असां कराईंदासीं। बक़ाया तव्हां भली कंहिंसां बि ॻाल्हाए सघो था या कुझु बि कयो। असां सभिनी सां ॻाल्हायोसीं पर असांखे को बि हिन तावन न करे सघियो। ॻाल्हाइण अचण जो मक़सदु आहे त असांजो रोड सफ़ा नकारा ठहियो विया। राति जे वॻड़े में ड्रम भरिया टाक्सन जेको हारे करे कमु हलियो वियो। असां सुबुह जो जीअं आयासीं रोड ठहियो पियो, सॼो सामान मज़दूर त सुबुह साजरो हलिया विया। रुगो मशीनरी बीठी, मशीनरी वारे खां पुछियो त भाई काॾे आहे? चइबा तव्हां मुंशीअ सां ॻाल्हायोसीं। मुंशीअ सां ॻाल्हायोसीं, उन चइबा ठेकेदार सां ॻाल्हायो। उहे असां सां लिफ्ट कोन पिया कराइनि। उन्हनि चयो वञी तव्हां जंहिंखे चवणो अथव MNA खे चओ, MP खे चओ, कमु इहो ई थींदो ऐं इहो ई कयो आहे, अॻिते न थींदो ॿियो कमु। असांजे बराए महिरबानी असांजे मीडिया ते अचण जो मक़सदु इहो आहे त असांजो रोड जो सही कमु तावन करायो वञे, कमु कयो वञे ऐं हिनखे ॿियो को तयो ॾिनो वञे त कम जो ई कोन्हे, कोई 8 ॾींहंनि में भॼी पवंदो। ॾिसो हींअर ई फाटी पियो आहे। नाज़रीन, अवां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो ई चवणु आहे त ठेकेदार असांजे रोड ते राति जे वक़्त में लेबर वठी आयो ऐं कारा ड्रम जेको आहे सो तेल जा भराए आयो ऐं हिते हारे करे हलियो वियो। जॾहिं सुबुह जो असां उथियासीं त हिते डामर नाले का शइ कान्हे, रुगो कारो तेल विछायो पियो हो ऐं पंहिंजी लेबर वापसि वठी वियो। ऐं असां जॾहिं ताउन कयोसीं मुंशीअ सां त मुंशीअ चयो बाबा इहो ई कमु थींदो, हिन खां वधीक ॿियो कमु कोन थींदो। तव्हांजे शिकायत जा दरवाज़ा जिते आहिनि तव्हां उते वञी कयो। ऐं हिन ॻोठाणे जो इहो बि चवणु त असांजो हिन रोड हिकु दफ़ो ई मिलियो आहे ऐं सालनि खां पोइ मिलियो आहे, जंहिंजे करे हीउ रोड असांजो जल्द उखड़ी वेंदो, तबाह थी वेंदो। तंहिं करे असां अला इख़्तियार खां घुर था कयूं त असांखे हिन रोड जी ॿीहर मरमत कराए ॾिनी वञे।